हज़रत उस्मान पांजो खुतबो जारी रखियो। एकड़ो बागी अगते आयो, अची करे हज़रत उस्मान जे हथन मां पकड़ल असाए मुबारका फुरियई, घसे उनके भञी टोड़े बाहर उछलाए छॾी। उन बेईमान के यह खबर न हुई त ही उहा ई असाए मुबारका जेका कंहिं ज़माने में रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे हथन में हूंदी हुई। अज उहा असाए मुबारका टोड़े बार भञी उछलाए छॾी। हज़रत उस्मान गनी पोइ बि पंहिंजो खुतबो जारी रखियो। हिकिड़ो बागी उथियो, ॿियो बागी उथियो, टियों बागी उथियो, चौथों बागी उथियो, हता के 100 बागी उथी बीह रहिया। हज़रत उस्मान के चवण लगा खुतबो बंद कर, लेकिन हज़रत उस्मान पंहिंजे अख जी गाल के किए बियो बंद करे सके, न बंद कई। फिर आखिर बागी पत्थर खणी आयो, हज़रत उस्मान जे चेहरे ते आण शुरू कयो। जो जोरदार पत्थर जी जो मुझे उस्मान के लगाओ, मथो मुबारक फाटी पियो, जख्म थी वियो, गल मुबारक मां रत जा कतरा वहण शुरू थी वियो, चप मुबारक सुनी वियो, अखिन में धक लगाओ। हज़रत उस्मान बेहोश थी जमीन ते गिरी पियो। जिवें होश आयो, अञा होश न आयो। जुमे जी नमाज का बाद हज़रत अली रज़ी अल्लाह तआला हज़रत उस्मान गनी के कुलन ते खणी सिधो घर खणी आयो। हज़रत उस्मान गनी रज़ी अल्लाह तआला के वात में माखी जा कतरा विधा वियो, खीर जा कतरा विधा वियो। हज़रत उस्मान गनी के होश आयो। तवज्जो कर मुसलमान, हां तवज्जो कर। मुझे हज़रत उस्मान गनी के जीअं जो होश आयो, होश अचण महिल ही पुछा कि ए मुझा अली जी आए जी अमीरुल मोमिनीन। हज़रत उस्मान फरमायो अली मुखे बुधो आले मदीना वारन जो छा हाल आ। जी साईं सजी मदीने वारा तवां जो हाल पुछन था, तवां मदीने वारन जो हाल पुछो था। हज़रत उस्मान फरमायो अली जा तोखे खबर ना है, ई मदीनो मोहम्मद जो मदीनो आ, ई नबी जो शहर आ। जेकर इन हालत में मां छड़े वना त क़यामत जे ॾींहुं मां मोहम्मद के केड़ो जवाब ॾींदा। मुझी जान की मुखे काई परवाह काने का, पर मुखे मोहम्मद जे शहर जी सजी परवाह है। अज हज़रत उस्मान गनी रज़ी अल्लाह तआला घर में बंदन ऐलान कयो, खबरदार उस्मान जे घर में केर पानी नथो पहुंचाए सके। वरी ऐलान कयो, खबरदार उस्मान गनी जे घर में केर मानी नथो पहुंचाए सके। वरी ऐलान कयो, खबरदार उस्मान के घर का बाहर निकलण जी इजाजत कोने। उस्मान मस्जिद नबी में दाखिल नथो थी सके। अज बागिन जे हथन में तलवारूं, म्यान का तलवारूं बाहर निकतलन ऐं साहबे किराम के चैलेंज पिया कन। हज़रत अली रज़ी अल्लाह तआला आयो, फरमायो त जंग कजे पर अमीरुल मोमिनीन जे हुक्म मंजे, अमीरुल मोमिनीन जो हुक्म इजाजत वठजे। आया हज़रत उस्मान गनी रज़ी अल्लाह तआला वठ, अमीरुल मोमिनीन इजाजत दियो त इनन बागिन सा मुकाबलो कयो। हज़रत उस्मान गनी फरमायो ए अली छा तुंजी मोसा मोहब्बत आ? जी हां साईं मोहब्बत आ। फरमायो इने मोहब्बत जो तोखे वास्तो, इने मोहब्बत जो तोखे कसम आ, जेकॾहिं तू मोसा मोहब्बत थो करे त मेहरबानी करे घर में वेही रहो, इनन सा मुकाबलो न कयो। मां अहिड़ो खलीफो नथो बणजण चाहियां जंहिंजे दौर में रसूलुल्लाह जे शहर में कत्ले आम थे। मां ज़िबा थी सगां थो, टुकड़ा टुकड़ा थी सगां थो, लेकिन मां मोहम्मद जे मदीने में कंहिंजो खून नथो वाहे। पांजी अहिड़ो को शख्स आहे जेको पांजी जान मदीने जे शहर जे अमान जे लाइ, अमुन जे लाइ हाज़िर। चई हू भी मुसलमान लेकिन मुनाफिक, ओ मुसलमान मां मुसलमान है, किए उनन जो खून वाया। हज़रत अली रज़ी अल्लाह तआला फरमायो अमीरुल मोमिनीन इजाजत दियो, फतवा तलब कयो साहबन का। हज़रत अबू हुरैरा रज़ी अल्लाह तआला के हज़रत अली वठी आयो। हज़रत अबू हुरैरा रज़ी अल्लाह तआला आयो, जे अल्लाह जा नबी हाने मां पैगंबर का 5000 का वधिक हदीसू रवायत कयूं। मुखे पैगंबर जी सोहबत ऐं कुर्ब नसीब थियो आ। मां पांजे इल्म ऐं अमल जे इन बलबोते ते मां फतवा थो ॾियां
त अज इन बागन सां मुकाबलो करण तव्हां जे लाइ हलाल थी चुको आहे मुकाबलो कयो हज़रत उस्मान गनी जवाब ॾिनो छा तूं इन ॻाल्हि खां ख़ुशि थींदे त मूंखे बि तूं क़त्ल कर ऐं सॼी उम्मत मुस्लिमा खे क़त्ल करे छॾे छा तूं इन ॻाल्हि में ख़ुशि थींदे चई साईं हरगिज़ ख़ुशि न थींदुसि तॾहिं चऊं त हिननि जो क़त्ल कंदे छा तो क़ुर जी आयत न पढ़ी आहे त हिकिड़े के क़त्ल करण सां पूरी रूए ज़मीन जे क़त्ल करण जो गुनाह मिलंदो आहे इन जे करे महिरबानी करे वापसि वञ हज़रत अबू हुरैरा पंहिंजो इरादो तब्दील करे छॾियो वरी आयो हज़रत मुगीरा बिन शोबा चई साईं महिरबानी करे मुकाबलो कयो हज़रत उस्मान फरमायो वापसि वञो अॼु 10 ॾींहं गुज़री विया हज़रत उस्मान गनी वात ते पाणी न आंदो वात ते गिरो मानी जो न रखियो 10 ॾींहं गुज़री विया हज़रत उस्मान मस्जिद नबी में दाख़िल न थी सघियो बागन ऐलान कयो अॼु घर खां ॿाहिरि उस्मान गनी नथो निकिरी सघे हज़रत उस्मान गनी रज़ी अल्लाह तआला अॼु महसूर आहे घर में अंदर आहे पानी पीअण जी इजाज़त कान्हे मानी खाइण जी इजाज़त कान्हे 10 ॾींहं गुज़रण खां बाद 12 ॾींहं गुज़री विया 15 ॾींहं गुज़री विया 17 ॾींहं गुज़री विया 17 ॾींहं हज़रत मुगीरा बिन शुअबा रज़ी अल्लाह तआला आया चयो ऐ अमीरुल मोमिनीन तव्हां जे साम्हूं 3 शर्त रखूं था बागी मुहासिरो पिया कनि बागी घरनि जे दरनि ते छितुनि ते मकाननि ते मथे छितुनि ते गिटनि में चौंकनि में बीठा ऐं चैलेंजूं था कनि इजाज़त ॾियो हिननि सां मुकाबलो कयूं हज़रत मुगीरा बिन शुअबा चयो तव्हां जे साम्हूं 3 शर्त था रखूं या त तव्हां बिराए रास्त निकिरी पओ ऐं हिननि सां मुकाबलो कयो पूरी उम्मत मुस्लिमा तव्हां सां गॾिजी जंग कंदी हिननि सां लेकिन हज़रत उस्मान फरमायो ॿियो शर्त ॿुधाए जी ॿियो शर्त ई आहे जो घर जे ॿाहिरि खां घर जे तव्हां जे हुन पासे खां भित जो टुकड़ो भञी रातों रात में तव्हां खे कढी मक्के में मोकिले था छॾियूं हज़रत उस्मान फरमायो टियों शर्त ॿुधाए जी टियों शर्त ही आहे अमीर मुआविया वटि शाम मुल्क में हलिया वञो उते बि तव्हां खे अमुन मिलंदो मक्के पाक में अमुन मिलंदो या बिराए रास्त तव्हां मुकाबलो कयो हज़रत उस्मान फरमायो मुगीरा हाणे कन खोले मुंहिंजो जवाब ॿुध मां हिननि सां बिराए रास्त मुकाबलो कयां मदीने जे शहर में कंहिंजो खून नथो वाहे सघां बाक़ी रही ॻाल्हि तूं हीअं थो चवे त मां मक्के में हलियो वञा ही मुंहिंजो क़त्ल न कंदा सो मुंहिंजे कननि में रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो फरमान गूंजी रहियो आहे रिसालत माब इमाम इनक़िलाब रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो त हिकिड़ो शख्स अहिड़ो हूंदो जेको मक्के में वेंदो फितने जो सबब थींदो ऐं पूरी रूए ज़मीन जो अध अज़ाब उन शख्स खे कयो वेंदो मां नथो चाहियां त उहो शख्स मां थियां इन जे करे मां मक्के वञण जे लाइ तयार न आहियां चई साईं अमीर मुआविया वटि मुल्क शाम हलिया वञो पाण फरमायो मुगीरा हिन ॾुखनि जी घड़ी में रसूलुल्लाह जो शहर नथो छॾे सघां मां पैगंबर जो पाड़ो नथो छॾे सघां मां जेकॾहिं क़त्ल थी वञा शहीद थी वञा त मुंहिंजे लाइ ही मंज़ूर आहे त मुंहिंजी शहादत मुहम्मद जे मदीने में हज़रत मुगीरा बिन शुअबा चयो साईं पोइ तव्हांजी मर्ज़ी आहे आखिरी फैसलो ॿुधायो पाण फरमायो मुंहिंजो आखिरी फैसलो उहो हूंदो जेको अब्दुल्लाह बिन सलाम फैसलो करे अब्दुल्लाह बिन सलाम तौरेत जो आलिम आहे इंजील जो आलिम आहे ज़बूर जो आलिम आहे कुरान जो हाफ़िज़ आलिम आहे ऐं पैगंबर जे हथ ते हुन बैयत करे इस्लाम क़बूल कयो अॼु अब्दुल्लाह बिन सलाम घुरायो पोइ उहो उन खां मशवरो कंदुसि पोइ तव्हांखे जवाब ॾींदुसि हतल इम्कान आख़िरी फ़ैसिलो जंहिंमें हज़रत अब्दुल्लाह बिन सलाम रज़ी अल्लाह तआला अन्हु खे वठी आया हज़रत उस्मान गनी फरमायो ऐ अब्दुल्लाह बिन सलाम ॾे ख़बर तुंहिंजो कहिड़ो मशवरो आहे हज़रत अब्दुल्लाह बिन सलाम फरमायो साईं इन्हनि सां लड़ाई न कजो तव्हांजो दलील क़यामत जे ॾींहुं ज़्यादा मज़बूत थींदो इन जे करे तव्हां इन्हनि खे छॾे ॾियो हज़रत अम्मा आयशा सिद्दीक़ा खां मशवरो तलब कयूं हज़रत अम्मा आयशा फरमायो ॿी त का ॻाल्हि मूंखे ख़बर न आहे लेकिन हिकिड़े दफ़े रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मूंखे फरमायो ए आयशा मुंहिंजे रिश्तेदार खे वठी आ मुंहिंजो साईं अबू बकर खे वठी अचां पाण फरमायूं न चऊं मुंहिंजो रिश्तेदार वठी आ मां जो हज़रत उमर खे वठी अचां पाण फरमायूं न फरमायो मुंहिंजो रिश्तेदार वठी आ मां जो हज़रत अली खे वठी अचां पाण फरमायूं न मां जो हज़रत उस्मान खे वठी अचां पाण फरमायूं हाओ मुंहिंजे रिश्तेदार उस्मान गनी खे वठी अचो हज़रत उस्मान रिसालत माब सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी दरबार में हाज़िर थियो हज़रत उस्मान खे रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम कन्ननि खे वेझो करे फरमायो ए उस्मान कन वेझा कर जंहिंमें हज़रत उस्मान कन वेझो कयो त रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम कुझु अहिड़ियूं ॻाल्हियूं हज़रत उस्मान खे कन में चयूं जो चेहरो ज़र्द बणिजी वियो हथनि में पेरनि में ॾकाणी वठी वई ऐं रोईंदा उतां ॿाहिरि निकिता
रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम का हजरत अम्मा आयशा फरमायो ते अल्लाह जा नबी तमान के छा चयो तने रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो तमा हजरत उस्मान के चयो ते उस्मान आखिरी वक्त में तोखे अल्लाह खिलाफत जी कमीज पाराइंदो बागी चवंदा खिलाफत छडे दे आए उस्मान जे कने तो बागिन जे चवण ते खिलाफत छडे दिनी क़यामत जनी जन्नत छा पर जन्नत जी खुशबू हासिल करे न सगदे तू बरदे मरी वंजा लेकिन खिलाफत न लाए जा इने जे करे खिलाफत जी कमीज न लाए जा मां चवा मां यो या गाल मुखे याद आ इने जे करे उस्मान जे लाए बेहतर हिया त खिलाफत जी कमीज न लाए खिलाफत के हथन मां न छडे लेकिन खिलाफत ते साबित कदम रहे इंशाअल्लाह उन जो हामी नासिर अल्लाह तबारक ये बुखारी शरीफ तो पढ़ा तिरमिजी शरीफ मां भी पढ़ा निसाई शरीफ मां में पढ़ा रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हजरत अम्मा आयशा सिद्दीका के या गाल बुधाई हजरत अम्मा आयशा फरमायो हजरत उस्मान खां या गाल पूछो वाकई आए या न हजरत उस्मान गनी फरमायो वाकईतन या गाल आहे हाने 20 ॾींहं ॿिया गुज़री विया 25 ॾींहं गुज़री विया 26 ॾींहं गुज़री विया 27 ॾींहं हजरत उस्मान गनी रज़ी अल्लाह तआला उन खां बेताब पानी न पीतऊं 27 ॾींहं मानी न खाधऊं पानी न पीतऊं तू पंहिंजी दिल ते हथ रख रमज़ान शरीफ में सहरी जो तू घणो खाईंदो पींदो शाम जो असर नमाज खां पोइ कहिड़ी हालत हूंदी आहे पर उहो शख्स ॾिस जे 27 ॾींहं न मानी खाधी न पानी पीतो अज हजरत अली रज़ी अल्लाह तआला दरवाज़ो खड़कायो जे अमीरुल मोमिनीन भुख लगंदी आहे छा कंदा आयो उन लगंदी आहे छा कंदा आयो हजरत उस्मान गनी फरमायो अली भुख लगंदी आहे त कुरान पढ़ंदो आया उन लगंदी आहे नमाज पढ़ंदो आया जी जो कुरान पढ़ंदो आया त भुख खत्म थी वेंदी आहे नमाज पढ़ंदो आया त अल्लाह जी मदद सां उन खत्म ईमान ऐं रूहानी परवाज़ ॾिस हजरत उस्मान गनी रज़ी अल्लाह तआला व्या 27 ॾींहं ते पंहिंजे घर जी दरी उन जे बरसां कन लगाए जो ॾिसां त बागी मुंहिंजे बारे में छा था चवनि अंदर कमरे जी दरी जे बरसां बीठा कन लगायो त बागी चवनि पिया बस उस्मान के कत्ल करणो बस उस्मान के कत्ल करणो हजरत उस्मान गनी रज़ी अल्लाह तआला जो चेहरो ज़र्द थियो ॿाहिरि निकिता कमरे मां ॿाहिरि निकिरी थले ते बीठा पंहिंजी घरवारी हजरत नाइला रज़ी अल्लाह तआला अन्हा खे फरमायो ही बागी त मूंखे कत्ल करण जे इरादे सां बीठा ही मूंखे कत्ल कनि था 28 ॾींहं खां बाद 29 ॾींहं 30 ॾींहं पोइ 32 ॾींहं हजरत अली रज़ी अल्लाह तआला अध रात जो तहज्जुद जे टाइम मश्क पानी जी भरे ॾिठई त अमीरुल मोमिनीन उन खां बेताब हूंदो भुख खां बेताब भला पानी ते लिकी पहुचाया हजरत अली मश्क पानी जी मथे ते खणी जंहिंमें वञनि पिया बाग ॾिठो त मश्क हजरत अली जे मथे मुबारक ते आ परे खां सभिनी गॾिजी उनखे तीर हया सॼी मश्क जो पानी हजरत अली जे मथां वही वियो हजरत अली रज़ी अल्लाह तआला आयो हजरत उस्मान जे दरवाजे खे खड़काए ऐं पंहिंजी दिस्तार कारी दिस्तार मुबारक हजरत अली जे मथे ते आ हजरत अली उहा दिस्तार पटको मुबारक लाए हजरत उस्मान जे घर में उछलायो हजरत उस्मान गनी रज़ी अल्लाह तआला जी झोली में वो पटको करियो हजरत अली फरमायो आऊं बेवस आया मां लाचार आया मां बेवस आया तवा इनन सा लड़ाई करण जी इजाजत न था दियो ऐं मां इनन सा की मुकाबलो कया हजरत उस्मान फरमायो अली अल्लाह ही मुझो मुआमलो आ तवा मेहरबानी करे छडे दियो हजरत उस्मान गनी रज़ी अल्लाह तआला आज भी पानी न पीतो आज भी मानी न खाधी 37 ॾींहं गुजरी विया 37 ॾींहं पांजे घर जो उन का बेताब थी करे मथे छित ते चढ़ी आया ऐलान कयो ओ बागियो मुझी गाल गौर सां ॿुधो ओ बागियो मुझी गाल गौर सां ॿुधो सभई बागी जमा थी विया अज ॾिसो उस्मान गनी छा थो चए सभई बागी गॾ थी विया चओ उस्मान ॿुधाए हजरत उस्मान फरमायो छा तव्हां मूंखे कोन था सुञाणो मां केरु आहियां छा मां उहो उस्मान न आहियां जंहिंजे घर में रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जूं ॿ न्याणियूं हुयूं छा मां उहो उस्मान न आहियां आरिफू मल्लम तारिफू ओ बागियो मूंखे सुञाणो मां केरु आहियां सुञाणो जेको नथो सुञाणे उहो बि सुञाणे मां उहो उस्मान आहियां
जेके रसूलुल्लाह बन्याणियूं अता कयूं मां वो उस्मान आया जेके रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम 6 दफ़ा जन्नत जी बिशारत ॾिनी ते उस्मान तू जन्नत में वेंदे ऐं 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 उस्मान तू जन्नत में वेंदे मां तव्हां खां ख़ैरात कोन तो पिना जेका बीरे रूमा जो मिठो खूह ख़रीद करे मो वक़ुफ़ कयो हो अॼु उन मां 2 कतरा पानी जी मूंखे पीअण जी इजाज़त छो नथा ॾियो जेको मां ख़रीद प्लाट मदीने मस्जिद नबी जो ख़रीद करे मां तक़सीम कयो हो मां मदीने जी मस्जिद नबी खे ॾिनो हो अॼु मां उन में मूंखे अॼु मुंहिंजे ख़रीद कयल प्लाट में बरकातू नफ़िल नमाज़ पढ़ण छो नथा ॾियो ओ बाग़ियो मूंखे सुञाणो मां उहो उस्मान बिन अफ़ान आहियां जे पैगंबर जे लाइ सॼी ज़िंदगी सॼो माल लुटाए छॾियो पैगंबर मूंखे जन्नत जूं बिशारतूं ॾिनियूं पैगंबर मुंहिंजे हथनि खे चुमियूं ॾिनियूं पैगंबर फरमायो त ए उस्मान मां तोखां हया इन जे करे कंदो आहियां जो तूं बि हया वारो आहीं तुंहिंजे हया खे ॾिसी मां मुहम्मद हया कंदो आहियां अर्श वारा फ़रिश्ता बि तोखां हया कंदा आहिनि ऐं बाग़ियो तव्हां मूंखे सुञाणो मां उहो उस्मान आहियां बाग़नि चयो बिल्कुल ठीक आ पर उस्मान खिलाफत छॾे ॾे हज़रत उस्मान फरमायो मूंखे रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो खिलाफत कतन न छॾजां तव्हां चओ था खिलाफत छॾियो हाणे तव्हां जी मञा या रसूलुल्लाह जी मञा खुदा जो कसम उस्मान तव्हां जे हज़ारे बाग़नि जी बगावत खे रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे नुक्ते तां कुर्बान करे छॾींदो तव्हां जी कतन कोन मञींदुसि मां मुहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी सच्ची दिल सां ताबेदार आज हजरत उस्मान गनी रज़ी अल्लाह ताला छितता मायूस थी हेठ लई आया हजरत उस्मान गनी रज़ी अल्लाह ताला जा 39 ॾींहं गुज़री विया अज 40 जी रात हजरत उस्मान गनी रज़ी अल्लाह ताला इशा नमाज पढ़ण का बाद थोरो वरी आराम करे थोरो उथिया तहज्जुद जो टेम आ पांजी घरवारी हजरत नाइला के उथारियो पाण फरमाई नाइला उठी मुझी शहादत जो वक्त करीब अची चुको आ होसे कोसर ते उन जो इंतजाम थी चुको आ रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मुझे इंतजार में हजरत नाइला फरमाई थी मुझ रणियों निकरी वयूं दाहू कूकू निकरी वयूं मुझो अमीरुल मोमिनीन दुश्मन तवां जो वार भी बिगाड़े न सकंदा दुश्मन तवां के कुछ कोन करे सकंदा हजरत उस्मान फरमायो वाकई कुछ कोन करे सकंदा पर हाने हाने ख्वाब में रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ज़ियारत थी आ साईं जन फरमायो उस्मान जेको 40 ॾींहनि खां तो रोज़ो रखियो आ उन जी इफ्तारी जो वक्त करीब अची चुको आ होज़े कोसर ते ज़मज़म ऐं कोसर जा प्याला हथ में खणी मां तुंहिंजो इस्तक़बाल कर हज़रत उस्मान गनी रज़ी अल्लाह ताला कुरान जी तिलावत में मसरूफ थी या फरमाया नाइला मुझा नवा कपड़ा कट नवा कपड़ा पाता पानी न हो हथन सा तयम्मुम मिट्टी सा तयम्मुम करे ऐं पो वरी तहज्जुद जी नमाज पढ़ियो पो कुरान जी तिलावत में मसरूफ थी विया अज फजर नमाज पढ़ी वरी कुरान करीम जी तिलावत में मसरूफ थी विया सुबह जो जैमें सिज उभरण सा तेज सिज उभरियो त ओडी माल हजरत उस्मान गनी रज़ी अल्लाह ताला जे दर ते बागी आया ऐं बागन अचण सां दर ते जी अचण जी कोशिश कई त हजरत अली रज़ी अल्लाह ताला 3 ॾींहं पहिरीं हजरत हसन इमाम हुसैन रज़ी अल्लाह ताला के दरवाजे ते बिहारियो वञो वञो मुंहिंजा बचड़ो वञी पंहिंजे चाचे जे दरवाजे ते उन जी हिफ़ाज़त जे लाइ बियो मता बागी तव्हांजे चाचे के शहीद न कन अज हजरत हुसैन रज़ी अल्लाह ताला इमाम हसन रज़ी अल्लाह ताला पंहिंजे चाचे हजरत उस्मान गनी जे दरवाजे तां ट्रेनिंग हासिल करे रहियान त उन्यारो रही कुरान कीअं पढ़बो आ बुखारो रही कुरान कीअं पढ़बो आ बगावत में रही तहज्जुद कीअं पढ़बो आ 40 ॾींहं पानी बंद रहे उन जे बावजूद कुरान कीअं पढ़बो आ शहादत समझन पिया अजे कने करबला जी रेगज़ार धरती ते हजरत इमाम हुसैन रज़ी अल्लाह ताला अन उन्यारो रही करे कुरान पढ़ियो आ त खुदा जो कसम उस्मान गनी जे दरवाजे ते अॼु इहो सबक सिखी रहियो हजरत हुसैन रज़ी अल्लाह ताला दरवाजे ते हजरत हसन दरवाजे ते बिनी जे हथन में तलवारूं ऐं बागन जो अंदर ईंदासे बागन जो अंदर दाखिल थींदास लेकिन हजरत इमाम हसन इमाम हुसैन रज़ी अल्लाह ताला मुजाहिमत कई बगावत कई वो अंदर दाखिल न थी सकिया वो घर जे पोए पुठ खां फिरी आया ऐं
दीवार टुपी अंदर दाखिल थिया। हज़रत उस्मान गनी रज़ी अल्लाह तआला अन्हु कुरान जी तिलावत में मसरूफ हुआ। एकड़ो बागी अगते आयो, अची हज़रत उस्मान गनी रज़ी अल्लाह तआला जी दाढ़ी मुबारक मां पकड़ी। हज़रत उस्मान गनी रज़ी अल्लाह तआला बाहया बावकार जूदो सखा जा पेकर हज़रत उस्मान हया जी नज़रुन सां उन में निहारियो तो हू दुश्मन पानी पानी थी वियो, हथ कढी पोइ ते हटियो। एकड़ो ॿियो बागी आयो, अमर बिन हमक उन बदमाश जो नालो। हज़रत उस्मान गनी रज़ी अल्लाह तआला जे मथे ते लोह जी ज़ोरदार लठ आई। हज़रत उस्मान गनी जे मथे मुबारक ज़ख्मी जे करे हज़रत उस्मान गनी जे मथे मां खून जा फुहारा जारी थी विया। रत मुबारक जा कतरा कुरान करीम जी सुफ़हात के रंगीन करे विया। कुरान करीम जा सभी सुफ़ा ॾाढा लाल थी विया। हज़रत उस्मान बेहोश थी कुरान जे मथा किरी पियो। हिकिड़ो बागी अॻिते आयो, उन थुॾो हयो कुरान खे, सिधो वञी कुरान हज़रत उस्मान जी छाती सां लॻो ऐं हज़रत उस्मान छाती कुरान सां लॻाई। कुरान हज़रत उस्मान सां चंबड़ो पियो आहे। हेठां कुरान आहे, मथां छाती हज़रत उस्मान जी आहे। हज़रत उस्मान बेहोश थी किरी पियो आहे। हिकिड़ो ॿियो बागी अॻिते आयो, उनजे हथनि में खंजर हो ऐं उहो पैगंबर जे दोहरे दामाद, पैगंबर जे रफ़ीक, पैगंबर जे साथी, पैगंबर जे न्याणे, पैगंबर जे आशिक, पैगंबर जे सहाबी, पैगंबर जे खलीफे सालिस, ज़ुलबैयतैन ज़ुलबिशारतैन, सब जन्नतुल बकी जे मदफूनन जे साहिब, सखिन जे बादशाह के हज़रत उस्मान गनी रज़ी अल्लाह तआला अन्हु के छाती में पेवस करण जो इरादो कयो। जीअं जो ज़ोरदार हई त हज़रत नाइला डोड़ंदी आई, रड़ियूं करे हथ ॾेई छॾी, चारई आंगरियूं कटजी ज़मीन ते किरी पयूं। हज़रत नाइला रड़ कई, आजो भरी हज़रत उस्मान के होश आयो। होश में अचण साण हज़रत उस्मान जे अखियुनि मां पाणी वही आयो। रड़ करे चई, ए मुंहिंजा अल्लाह, मुंहिंजे नामूस ते हमलो थी वियो, तोखां सवा बचाइण वारो कोई कोने, तोखां सवा मुंहिंजी नामूस जी हिफ़ाज़त करण वारो कोई कोने। हज़रत उस्मान रज़ी अल्लाह तआला अन्हु खे जीअं जो खंजर वरी हुन पेवस कयो छाती में, हज़रत उस्मान गनी रज़ी अल्लाह तआला अन्हु कुरान जे मथां किरी पिया। ऐ उस्मान, मां कुर्बान वञा तुंहिंजी शहादत तां, तुंहिंजे हुस्न सदाकत तां, तुंहिंजे हुस्न जमाल तां, तुंहिंजे हुस्न किरदार तां, तुंहिंजे सूई बरतरी तां, तुंहिंजे मोहम्मद जे इश्क तां कुर्बान वञा। क़यामत जी सुबुह जो जंहिं में शहीद अल्लाह जी दरबार में ईंदा, कोई शहादत 14 साहबा जी शहादत जी गवाही बदर जो मैदान ॾींदो, हुनैन जो मैदान 19 शहीदन जी गवाही ॾींदो, बदर जो मैदान 14 शहीदन जी गवाही ॾींदो ऐं 70 शहीदन जी गवाही उहद जो मैदान ॾींदो। लेकिन अल्लाह जी अदालत में शहीदन जी गवाहन जो वारो ईंदो त रब्बे काबा जो कसम, अल्लाह जी अदालत में अल्लाह जो कुरान चवंदो, ऐ मुंहिंजा अल्लाह, मां पूरी कायनात जी उम्मत जी तिलावत जो भी गवाह आहियां, मां उस्मान गनी जे खून जे कतरनि जी शहादत जो भी गवाह। हज़रत उस्मान गनी रज़ी अल्लाह तआला जी शहादत जो गवाह अल्लाह जो कुरान हूंदो ऐं जंहिंजी गवाही अल्लाह जो कुरान ॾे, उन खां वधीक बि छा। हज़रत उस्मान गनी रज़ी अल्लाह तआला शहीद थी किरी पिया कुरान जे मथां। हज़रत उस्मान गनी रज़ी अल्लाह तआला जा 24 कलाक ॿिया गुज़री विया, ॿाहिरि ख़बर ई कोन पई त उस्मान शहीद थी वियो। 24 कलाक गुज़री विया। बागी घरनि जी छितुनि ते, दरनि ते, दरवाज़नि ते, चौंकनि में, घिटियुनि में बीठा, मुहासिरो जारी आहे। हज़रत उस्मान गनी रज़ी अल्लाह तआला घर में मासूरन ऐं उते जान आफरीन जे हवाले कई, कुरान जे मथां शहीद थी विया। हज़रत नाइला फरमाए थी, घर में कपड़ो तलाश कयमि, कोई कपड़ो नज़र न आयो, बागन सभई कपड़ा साड़े छॾिया, पंहिंजे मथे तां गंदी लाए पोती लाए उन जा 2 हिस्सा कयमि, हिकिड़ो पंहिंजे मथे ते रखियमि, हिकिड़ो हज़रत उस्मान जे चेहरे ते विधमि। 24 कलाक गुज़रण खां बाद नौशहरे जा मुसलमान तवज्जो कर, 24 कलाक गुज़रण खां बाद हिकिड़ो दरवाज़ो खुलियो, दरवाज़े में अंदर हिकिड़ो शख्स आयो। हज़रत नाइला फरमायो, मां सोचो त थी सघे तो कोई गम गुसार हुजे, को मुंहिंजो रिश्तेदार हुजे, लेकिन छा ॾिसां, वो बागी आयो, हज़रत उस्मान जे चेहरे तां कपड़ो हटाए ज़ोरदार चमाट हणी कढी। हज़रत उस्मान जी चमाट ॾिसी मां चयो, हाय अल्लाह, मां तुंहिंजी रज़ा ते राज़ी आहियां,
ऐ अल्लाह मां तुझे फैसलन ते राज़ी आया लेकिन मदीने जो मज़लूम आहिनि केड़ो ज़ुल्म केड़ो हिन गुनाह कयो जंहिंजे बदले में हिन खे एडी सज़ा पई ॾिनी वञे। याद रखो मुसलमानो लेकिन इहा सज़ा न आहे इहा शहादत अल्लाह पंहिंजे कुर्ब वारनि खे ॾींदो आहे लेकिन जंहिं ज़ुल्म कयो उन जा सत्यानाश करे छॾींदो आहे उन जा खानदान ऐं पीढ़ियूं तबाह करे छॾींदो आहे। याद रखो हज़रत उस्मान गनी रज़ी अल्लाह तआला जा 24 कलाक ॿिया बि गुज़री विया जंहिंमें टियों ॾींहुं गुज़रियो हज़रत उम्मे हबीबा खे ख़बर पई त हज़रत उस्मान गनी रज़ी अल्लाह तआला 3 ॾींहंनि खां शहीद थी घर में पिया हज़रत उम्मे हबीबा पैगंबर जी घरवारी आहे हज़रत अमीर मुआविया जी सगी भेण आहे ऐं हज़रत उस्मान जी सगी सोट आहे। हज़रत उम्मे हबीबा रोईंदी मस्जिद नबी जे मुअज्जिन जे सीढ़ियुनि ते चढ़ी वई ऐलान कई ओ बागियो अॼु तव्हां उस्मान जो जनाज़ो न खण ॾिनो मां पैगंबर जी बेवा घरवारी मदीने जी बाज़ार में ईंदमि पंहिंजे मथे तां पोती लाए रोईंदमि चिल्लाईंदमि ऐं आसमान तां तव्हां जे लाइ पत्थर वसंदा। ओ बागियो अॼु जेकॾहिं उस्मान जो जनाज़ो तव्हां न खण ॾिनो उस्मान जो जनाज़ो न खण ॾिनो अॼु तव्हां ते अल्लाह जो अज़ाब ईंदो। भाॻियुनि जो असां पहिरीं ऐलान कयो त केरु जनाज़ो तयार नथो करे सघे को कफन तयार नथो करे सघे को उस्मान जी कब्र नथो तयार करे सघे लेकिन उम्मे हबीबा तू पैगंबर जी घरवारी आ बस तू 4 माण्हुनि खे वठी ऐं तू उस्मान जो जनाज़ो खणी थी सघे। हज़रत अली रज़ी अल्लाह तआला हज़रत हसन रज़ी अल्लाह तआला हज़रत तलहा रज़ी अल्लाह तआला ऐं उम्मे हबीबा रज़ी अल्लाह तआला अन्हा चारी जनाज़ो खणण जे लाइ जो आया। अॼु जीअं जो जनाज़ो खणण जे लाइ आया त मस्जिद नबी में सहाबनि जूं रड़ियूं निकिरी वयूं घरनि में बेसाख्ता सहाबियाणियूं रोअण लॻियूं। हज़रत उस्मान गनी जो जनाज़ो मुबारक पंहिंजे मथनि ते कुलनि ते खणी करे जीअं ॿाहिरि निकिता त मदीने जे घिटियुनि में रड़ियूं पइजी वयूं दाऊं ऐं कूकूं पइजी वयूं नंढड़ा नंढड़ा ॿार बि उस्मान गनी जी शहादत ते रोअनि पिया। अॼु हज़रत अबू हुरैरा फरमायो अॼु अहिड़ो ज़ुल्म थियो जो आसमान फाटी पवे हाथ हक हो अॼु ज़मीन फाटी पवे हाथ हक हो अॼु क़यामत बर्पा थी वञे हाथ हक हो अॼु कायनात जो निज़ाम तब्दील थी वञे हाथ हक हो अॼु कायनात जो नक्शो तब्दील थी वञे हाथ हक हो। हेॾो वॾो ज़ुल्म मदीने जे मज़लूम ते कयो वियो। हज़रत अबू हुरैरा फरमायो त जंहिंमें उहो जनाज़ो मदीने जी बाज़ार मां लंघे पियो ऐं तुंहिंजो नौशहरे जा मुस्लमान तुंहिंजो जनाज़ो नौशहरे मां लंघे माण्हू अजरखूं रखंदा आहिनि माण्हू गुल हारींदा आहिनि पर यादि रख उस्मान जो उहो मदीने जो उहो मज़लूम जनाज़ो हो जंहिंजे जनाज़े ते बागिन पत्थर आया। हज़रत उस्मान गनी रज़ी अल्लाह तआला जो जनाज़ो उतां गुज़री जंहिंमें रोज़े मुबारक जे साम्हूं गुज़रियो सब्र जा सभई बंद टुटी पिया सहाबा किराम रड़ियूं करे रोअण लॻा सहाबियाणियूं रड़ियूं करे रोअण लॻियूं जंहिंमें काब बिन मालिक पंहिंजे मर्सीअ में लिखियो तब काब बिन मालिक चवण लॻो ए काब तोखे छा थी वियो जो तूं पंहिंजे मालिक जी वफ़ात पीउ जे मालिक वफ़ात ते रोई थो तूं उन जी वफ़ात ते छो नथो ॻोड़ा रहीं और जंहिंजी वफ़ात ते पहाड़ुनि में ज़िलज़िलो आयो और जंहिंजी शहादत में आसमान रुनू और जंहिंजी शहादत ते ज़मीन रुनी और जंहिंजी शहादत में समुंडनि पाणी उछलायो और जंहिंजी शहादत ते जिन भी ज़ारो क़तार रुना और जंहिंजी शहादत ते फरिश्ता रुना और जंहिंजी शहादत ते खुदाई कहर नाज़िल थियो तूं उन शहादत ते छो नथो रोई। रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे रोज़े जे साम्हूं हज़रत उस्मान जो जनाज़ो आंदो वियो त गैब खां आवाज़ आयो हज़रत काब फरमायो गैब खां आवाज़ आयो ए रोज़े में सुम्हण वारा पैगंबर ज़रा पंहिंजो चेहरो क़ब्र मां खणी मथी खणी हिन मदीने जे मज़लूम ने निहार त सही और जंहिंजे खे एॾो ज़िबह कयो वियो मूंखे ॿुधाए त हिन खे कहिड़े जुर्म में कहिड़े गुनाह में हिन खे शहीद कयो वियो जंहिंजो कोई जुर्म न हो जेको रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी हदीस जे मथां साबित कदम रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे रोज़े जे साम्हूं क़ब्र मुबारक जे साम्हूं जनाज़ो आंदो वियो। अचानक जिए जो कब्र में जनाज़ो कब्र जे साम्हूं रखियो वियो तो रोज़े मां भी अस्सलामु अलैकुम या उस्मान जा हज़रत उस्मान गनी रज़ी अल्लाह तआला जो जनाज़ो उते हो ऐं जनाज़ो पढ़ियो लेकिन हज़रत हाणे थोरो तवज्जो कर हज़रत उस्मान खां बाद फौरन सहाबा किराम हज़रत अली रज़ी अल्लाह तआला जे हथ ते बैयत कई। हज़रत अली रज़ी अल्लाह तआला ऐं हज़रत अमीर मुआविया रज़ी अल्लाह तआला दिमश्क जी जामे मस्जिद में खतीब इमाम हुआ दारुल खिलाफत साईं जी उते हुई इमारत उते हुई 60,000 माण्हुनि खे हज़रत अमीर मुआविया हज़रत उस्मान जो
रत सां भरियल कुर्तो हाथ में मथे खणी ॾेखारियो त ए दिमश्क जा मुसलमानो हिते तव्हां त आराम सां वेठा आहियो तव्हां जे अमीरुल मोमिनीन खे कीअं शहीद कयो वियो आहे हीउ उन जो कुर्तो आहे ॾिसो हज़रत अबू मूसा अशअरी रज़ी अल्लाह तआला फरमाइनि था मां ॾिठो त 60,000 अछनि ॾाढ़नि वारा पोड़ा ज़ारो क़तार रड़ियूं करे रोअण लॻा ऐं उथी बि ऐलान कयूं ऐ अमीर मुआविया तेसि ताईं असां मानी न खाईंदासीं तेसि ताईं असां पाणी न पीअंदासीं तेसि ताईं असां नवां कपिड़ा न पाईंदासीं जेसि ताईं असां उस्मान गनी रज़ी अल्लाह तआला जो बदिलो न वठंदासीं पलांद जेसि ताईं न वठंदासीं तेसि ताईं असां मथे ते कंगो न ॾींदासीं तेसि ताईं असां सुरमू न पाईंदासीं तेसि ताईं आराम जी निंड नथा सुम्ही सघूं जेसि ताईं मदीने जे मज़लूम उस्मान गनी जो बदिलो असां हाणे इहो काफ़िलो हलियो मदीने थोरी ॻाल्हि सम्झण जी कोशिश कयो इहो मदीने में आयो हज़रत अली रज़ी अल्लाह तआला खे हज़रत अमीर मुआविया फरमाए लश्कर मूंसां तैयार आहे ऐं इन्हनि बाग़नि जिन बि ज़ुल्म कयो उन्हनि खां अमीर मुआविया बदिलो वठो अब बदिलो वठणु खपे या न वठणु खपे तव्हां छा था चओ हेॾो ज़ुल्म थियो त उन्हनि खां बदिलो वठिजे या छॾे ॾिजे अलाए अधु ॻाल्हायो था अधु माठ करे वेठा अधु चवंदा सम्झो अधु चवंदा कोन सम्झो पोइ मौलवी साहब जो जेकॾहिं अधु सम्झे था अधु सम्झो था पोइ जेके सम्झी विया ॿियनि खे सम्झाए छॾियो अब ॻाल्हि सम्झो पिया हज़रत उस्मान गनी रज़ी अल्लाह तआला जो हेॾो क़त्ल आम शहादत थी त इन्हनि कातिलनि खां बदिलो वठणु खपे या न वठणु खपे हाणे हज़रत अमीर मुआविया जो बदिलो वठणु खपे हज़रत अली रज़ी अल्लाह तआला फरमायो अञा हालात दुरुस्त कोन्हनि फ़िलहाल बदिलो नथो वठी सघां हज़रत अली फरमाए फ़िलहाल बदिलो कोन वठंदुसि हज़रत उस्मान हज़रत अमीर मुआविया फरमाए बदिलो वठणु खपे जंहिंमें इहा सूरत हाल थी त हिननि जो थोड़ में पाण में जंहिंमें झगड़ो थियो तेज़ाइब थी तव्हां पुछंदा अमीर मुआविया हज़रत अली जो झगड़ो छाजो इहो ई मसलो ॿियो को मसलो कोन मसलो इहो त बदिलो वठणु खपे हज़रत अली फरमाए बदिलो न वठणु खपे पोइ पछाड़ी में वरी ॻाल्हि जो ठाह थियो पोइ पछाड़ी में ठाह थियो त उन में हज़रत अमीर मुआविया बिल्कुलु दुरुस्त हो हज़रत अली फरमायो त मुंहिंजो मूंखे ऐं तोखे मुनाफ़िक विढ़ाइनि पिया हेसि ताईं जो बुग़्ज़ हो त ही मुनाफ़िक पिया विढ़ाइनि लेकिन अल्हम्दुलिल्लाह असांखे ख़बर पई त इहे बाग़ी पिया असांखे पाण में विढ़ाइनि पर अॼु बि असां पाण में भाइ रहियूं सुभाणे बि असां भाइ रहंदासीं तॾहिं त चवंदा आहियूं अमीर मुआविया अली मुआविया भाई भाई अली मुआविया अली मुआविया अली मुआविया वो जेके कातिल हुआ उहे चवनि पिया भाई भाई कतन न पर उन्हें हज़रत अली ऐं हज़रत अमीर मुआविया जी फ़ौज जो कल बि इहो नारो हो अॼु बि इहो नारो आहे त अली मुआविया अली मुआविया अली भाई कायनात में एॾो वॾो ज़ुल्म करे न थियो हूंदो जेको ज़ुल्म हज़रत उस्मान गनी जी शहादत अञा कुछ अहिड़ियूं ॻाल्हियूं न तव्हांखे ॿुधाए नथो सघां छो जो मुंहिंजो जिगर बर्दाश्त नथो करे त कीअं ॿुधाए हज़रत अब्दुल्लाह बिन मुबारक रज़ी अल्लाह तआला हज़रत अब्दुल्लाह बिन मुबारक रहमतुल्लाह अलैह जब उते पहुता काबतुल्लाह में चे हिकिड़ो माण्हू तवाफ करे दुआ पियो घुरे ते मुंहिंजा अल्लाह मूंखे माफ़ कर पर मूंखे ख़बर आहे तूं मूंखे माफ़ न कंदे वरी जंहिं अल्लाह मूंखे माफ़ कर वरी मूंखे ख़बर आहे त मूंखे माफ़ न कंदे त हज़रत अब्दुल्लाह चयसि तूं कहिड़ी दुआ थो घुरी चई साईं आऊं उहो ई लानती आहियां जे हज़रत उस्मान के हथ में लोह जी लठ आई हुई अमर बिन हमक आया जंहिं ॾींहुं मां लठ आई आहे उन ॾींहुं खां वठी मुंहिंजी बांह पाठे वांगुरु सुकी वई आहे ऐं मुंहिंजी को फरियाद कोन थो करे ऐं उन बांह जे पाड़ में कीअं पइजी विया हज़रत अब्दुल्लाह फरमायो मां उनखे बददुआ ॾिनी शल ख़ुदा तोखे हमेशा लोड़ाए रखे हमेशा ख़ुदा गज़ब नाज़िल कंदो रहे जो मदीने जे मज़लूम ते तव्हां ज़ुल्म करे दुआ कयो अल्लाह ताला इन्हनि सचन सोणनि जी ताबेदारी नसीब फरमाए ओ दोस्त हज़रत उस्मान जामिउल कुरान 13 नंबर ते कातिबे वही आहे हज़रत उस्मान गनी रज़ी अल्लाह तआला जब वही नाज़िल थींदी त अल्लाह ताला जो नबी रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हज़रत उस्मान खे हुक्म कंदा ऐं उस्मान हिन वही खे लिख पोइ हज़रत उस्मान पंहिंजे हथनि सां उहा वही लिखण फरमाई हज़रत उस्मान गनी रज़ी अल्लाह तआला कुरान शरीफ हथन सां लिखियो अब
हिकड़े हथ सां कुरान लिखियो घणन हथन सां हिकड़े हथ सां कुरान शरीफ लिखियो त कुरान फरमायो फी सूफिम मुकर्रम मरफूअत मुतहर बिअयदी सफर किराम बरर ऐं बी बाकी रहियो हिकड़ो हथ मता केर चवे त हज़रत उस्मान जो हथ नऊज़ बिल्लाह खाइन हो हिकड़े हथ तक कुरान लिखियो त इन हथ जी गवाही बिशारत अल्लाह जे कुरान में बाकी रहियो ॿियो हथ बैयत रिज़वान जे मौके ते रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन में हज़रत उस्मान जी शहादत ॿुधी पाण फरमायूं मां मुहम्मद पंहिंजी जान उस्मान जी शहादत जे लाइ ॾियण जे लाइ तैयार हज़रत उस्मान जी ॻाल्हि ते मां मुहम्मद पंहिंजी जान ॾियण जे लाइ तैयार आहियां केर के जान ॾियण जे लाइ तैयार आहे उस्मान गनी रज़ी अल्लाह ताला जे लाइ 1400 सहाबा जान ॾियण जे लाइ तैयार थी विया पाण फरमायूं वाइदो कयो मुंहिंजे हथ ते बैयत कयो मुंहिंजे हथ ते सभु बैयत करण आया सभई बैयतूं कंदा विया 1400 जो लश्कर बैयत करे वियो आखिर में रिसालत इमाम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो ॾिसो ही मां मुहम्मद जो हथ आहे ही उस्मान गनी जो हथ आहे उस्मान जे तरफ़ां मां मुहम्मद भी पंहिंजे हथ ते बैयत जन हिकड़ो हथ कुरान जी गवाही में अल्लाह पाक कयो ऐं ॿियो हथ उस्मान गनी जो पैगंबर फरमायो इहो उस्मान जो हथ मुंहिंजो हथ आहे गोया हज़रत उस्मान जा ॿई हथ ऐं हिकड़ो हथ कुरान पाक कयो ऐं हिकड़ो हथ मुहम्मद मुस्तफा पाक कयो जन हज़रत उस्मान जा ॿई हथ पाक ई पाक नारे तकबीर शान सहाबा शहादत उस्मान बिन अफ़्फ़ान साहबा जे दुश्मनन ते उस्मान बिन अफ़्फ़ान जे दुश्मनन ते नारे तकबीर साहबा जे गुस्ताख ते लानत करण इबादत तो साहबा जे गुस्ताख ते लानत करण हेना 100 तस्बीहूं पढ़ ला इलाहा इल्लल्लाह जूं 100 तस्बीहूं सुभान अल्लाह जूं पढ़ होना हिकड़ो दफो लानत कर साहबा जे दुश्मन ते लानत कर तो वो तस्बीहन का मथे वा लानत जो सवाब तो करे नारे तकबीर साहबा जे मुनकिरन ते साहबा जे दुश्मनन ते उस्मान बिन अफ़्फ़ान जे दुश्मनन ते नारे तकबीर हज़रत उस्मान गनी रज़ी अल्लाह ताला अन्हु पैगंबर अलैहिस्सलातु वस्सलाम जा महबूब साहबी हुआ जो साईं एक दफे मजलिस में फरमायो वेठे वेठे पांजी गाल अध में कटे पाण फरमायो दिसो सामू दरवाजे का मस्जिद नबवी जे सामू ब शख्स जन्नती गुजरियान जे करे तमा के जन्नती मानू जी जियारत करनी आ वनो इन शख्स जी जियारत कयो हजरत अली डोड़ंदो आयो एकरी त जिन्नू रैन बणया जुल हिजरतैन यानी हबश का हिजरत कयो जब हिजरत का वापस मोटा एकरी हजरत उस्मान जी घरवारी ही उनके मथे पांजे मुंह ते निकाब हो जो हजरत उस्मान जे मुंह ते निकाब हो हजरत अली डोड़ियो ऐं वो निकाब जिए जो मथे कई ॾिठई त उस्मान गनिया जेके रसूल सल्लम फरमायो त जे शख्स के ॾिसणो आ त जन्नती शख्स ॾिसे ओ ॾिसे मां ॾिठो त वो उस्मान गनी रज़ी अल्लाह कुरान भी तो चाहे फरमाया मुहम्मदुर रसूलुल्लाह वल्लज़ीना माहू अशद्दाउ अलल कुफ्फार रुहमाउ बैनहुम तराहुम रुक्कान सुज्जदा यब्तगून फज़लन मिनल्लाहि व रिज़वाना सीमाहुम फी वजूहिहिम मिन असरिस सुजूद ज़ालिका मसलुहुम फित तौरात व मसलुहुम फिल इंजील कज़रइल अख़रज शतअहु फ़आज़रहु फ़स्तग़लज़ फ़स्तवा अला सूकी युजिबुज़्ज़ुर्रा लियग़ीज़ बिहिमुल कुफ़्फ़ार वअदल्लाहुल्लज़ीना आमनू वअमिलुस्सालिहात मिनहुम मग़फ़िरतन व अजरन अज़ीम।